नाज़रीन, लाड़काणे जी सरकारी इमारतुनि में सिंध हुकूमत तरफ़ां ॿोॾि मुतासिरनि खे तरसायो वियो आहे पर मुतासिरनि कैंपुनि में बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। रिपोर्ट कयो आहे लाड़काणे मां इशफाक अली सांडराणो। लाड़काणे में बरसात वॾी तबाही मचाए छॾी आहे। केतिरा ॻोठ जिते पाणी हेठि अची विया आहिनि, उते केतिरा ख़ानदान घर ढहण सबबि बेघर थी लाड़काणे जी सरकारी इमारतुनि में पनाह वरिती आहे। कुछ भी न मिलो आ। चौथो ॾींहुं असां हिते पिया आहियूं बरसात में। घर किरी पिया आहिनि, मर्द बेरोज़गार आहिनि, खाइण पीअण खां परेशान आहियूं। घर किरिया पिया आहिनि, स्कूलनि में रहिया पिया आहियूं, मच्छर था खाइनि, खाधे लाइ परेशान आहियूं, पाणी लाइ परेशान आहियूं। हिनमहिल ताईं माना मानी नथी मिले। राति जो 2 बजे था ॾेई वञनि। पटाटनि में पुलाव, सो कचो पको, घीअ जी धप अथसि, ॿार बि न खाइनि। हिकिड़ी छापर था ॾेई वञनि, हुन में ॿार खाइनि, वॾा खाइनि, केरु ड्रो ई नथो थिए। घर मस्तवाड़ी सॼा किरी पिया आहिनि। असां ग़रीब पेट पाले जा घर वठूं। सरकार कई मदद थी करे, होटल अचनि था, असांजे वोट वठनि था। हेॾो जवाब हिते रहे पिया स्कूल में, हेॾी मदद कनि। बरसाति लॻी पई, हेॾी असां बाक़ाइदे मींहुं तेज़ पियो वसे, मुक़ाम सॼो पाणी में भरिजी वियो। अधु राति जो ॿार कढी आयूं, जंगा हुन में हली पियो वञनि कब्रिस्तान में। एॾो पाणी बीठो आहे कब्रिस्तान में, असांजी चांहियूं ॿुॾनि पियूं बाक़ाइदे। बेरोज़गार लॻा वठंदा, ॿार फेराईंदा, हुन स्कूल में हुन स्कूल में वञूं काॾे, असां पाण परेशान आहियूं। बेरोज़गार ग़रीब माण्हू ॿारनि खे हुतां फेराईंदा, असां कलियूं वठूं या मथां पाल वठी हणूं। हिते आया आहिनि, असांखे 3 राति में हिकिड़ी देॻ ॾेई आहिनि, सुबुह पटाटनि में। सभु घर किरी पिया आहिनि, जेके बि माण्हू बीठा आहिनि घर किरी पिया आहिनि। इहा ख़ुशी में कोई बि न आयो। DC साहिब इहा महिरबानी जो असांखे कॾहिं स्कूल में छॾियो आहे, वरी ॿाहिरि कंहिं बि न कयो, को बि PPO नुमाइंदो न आयो। 4 ॾींहं पहिरियों असीं सर्वे कयोसीं लोअर कॉलोनी जी तरफ़ ऐं ममताज़ कॉलोनी जी तरफ़ ऐं भुटा विलेज जी तरफ़। अॼु ही असां हेॾे सवेर असां भुटा ॻोठ वियासीं, गुलाम भुटे। उते असां हिन स्कूल में वीचारा जेके माण्हू इफेक्ट थिया आहिनि बरसाति जे, पंहिंजे घर उन्हनि जा किरी पिया आहिनि, पंहिंजे बचड़नि समेत हुन स्कूल में पनाह वरिती अथऊं। ॿियो हिन स्कूल में ही जेको आहे वबदा कॉलोनी आहे ॿाहिरि बाईपास तरफ़, उते आया आहियूं। उते बि तक़रीबन हिते जेको आहे 15-20 फैमिलियूं आहिनि। तक़रीबन ईअं सम्झो 40 खां 50 माण्हू असां हिननि खे पकल खाधल जेको आहे बिरयानी जेको आहे ॾिनो आहे। इनशाला त हिननि खे असां क़रीब राशन ॾींदासीं। हितां जा माण्हू ॾाढा जेको आहे इफेक्ट थिया आहिनि, उन्हनि जी भरपूर मदद कयो। उन्हनि खे तव्हां तरपाल ॾियो, उन्हनि खे तव्हां मच्छरदानी ॾियो, उन्हनि खे तव्हां दवाऊं ॾियो, उन्हनि खे खाद खुराक ॾियो, उन्हनि घर ॿीहर अॾण लाइ जेको आहे तव्हां महिरबानी करे उन्हनि जी उन में मदद कयो। मां ॿाहिरि जेके मुखी हज़रात, मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदुमि। बरसात मुतासिरनि जी हिन वक़्तु खाद खुराक समेत अनेक मसइला आहिनि, जिन मसइलनि जी हल लाइ न फ़क़ति हुकूमत पर हर साहिब हैसियत माण्हुनि खे अॻिते अचिणो पवंदो त जीअं बरसात मुतासिरनि जी कुझु दाद रसाई थी सघे। कैमरामैन शहरियार अली ओडे सां गॾु अशफाक अली सांडराणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।